सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 12 सबक 12 बाब जो तत चैप्टर समरी। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। वारो 12हों बाब असां पोएं सबक ते मुकमल कयो हो। हाणे रिवायत आहिर असां 12हें बाब जो तत्व यानी ख़ुलासो कंदासीं। इल्म फलकियात साइंस जी उहा शाख आहे जेका काइनात में मौजूद आसमानी जिस्मनि जो मुशाहिदो कंदी आहे ऐं उन्हे जे बारे में मालूमात हासिल कंदी आहे। एस्ट्रोनॉमी is a branch of science which studies celestial bodies in the universe and collects information about them. आसमानी जिस्मनि खे असां celestial bodies चवंदा आहियूं अंग्रेज़ी में, ऐं इल्म फलकियात खे एस्ट्रोनॉमी। इल्म में फलकियात जा आम इस्तिलाह ही आहिनि। कायनात यानी यूनिवर्स, कायनात में दुनिया, जहान, मखलूकात, जग, संसार, आलम, सृष्टि, मौजूदात सब शामिल आहिनि। धरती, गिरह, तारा, खिला, कहकशां, तारनि जा मेड़, सॼो मादो, तवानाई ऐं वक़्तु पिणु कायनात जो हिसो आहिनि। उहा ख़ाली जाइ जेका कायनात जे सभिनी जिस्मनि जे विच में हूंदी आहे उन्हीअ खे ख़िला चइबो आहे। ख़िला में मौजूद कुदरती जिस्मनि खे आसमानी जिस्म चइबो आहे। आसमानी जिस्मनि जो ॿियो नालो फलकियाती जिस्म बि आहे। हिननि में सिज, चंड, तारा, गिरह, पुछड़ तारा, खिड़ंदड़ तारा वग़ैरह शामिल आहिनि। तारो या स्टार, तारो ॿरंदड़ गैस जो हिकु तमामु वॾो गोल जिस्म हूंदो आहे जेको रोशन हूंदो आहे। सिज बि हिकु तारो आहे। गिरह यानी सयारो, प्लैनेट्स, गिरह हिकु वॾो गैर रोशन जिस्म हूंदो आहे जेको कंहिं तारे जी चौधारी गर्दिश कंदो आहे। सैटेलाइट, सभु आसमानी जिस्म जेके कंहिं बि ॿिए आसमानी जिस्म सां गॾु हूंदा आहिनि ऐं संदसि चौधारी गर्दिश कंदा आहिनि, उन्हनि खे सैटेलाइट चइबो आहे। चंड धरतीअ जो सैटेलाइट आहे ऐं धरती सिज जो सैटेलाइट आहे। मदार यानी ऑर्बिट, कंहिं बि आसमानी जिस्म जे तारे, सयारे, चंड या सैटेलाइट जी चौधारी गोलाई में हलण जे रस्ते खे मदार चइबो आहे। सैटेलाइट पोइलॻ आसमानी जिस्म जेके कंहिं बि सयारे सां गॾु हूंदा आहिनि ऐं संदसि चौधारी गर्दिश कंदा आहिनि, उन्हनि खे सैटेलाइट चइबो आहे। चंड धरतीअ जो सैटेलाइट आहे। चंड धरतीअ जो अकेलो कुदरती सैटेलाइट आहे। चंड जो मदार बेज़वी शिकिल जो आहे। चंड धरतीअ जी चौधारी हिकिड़ो चकर 27.3 ॾींहनि में पूरो करे थो। चंड रोशन जिस्म न आहे पर सिज जी रोशनीअ खे धरतीअ ॾांहुं उमाणींदो आहे, उनजे करे रोशन ॾिसजंदो आहे। चंड जा मुख़्तलिफ़ फेज़िस हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॾींहनि में मुख़्तलिफ़ तरीक़े सां चंड ॾिसण में ईंदो आहे। कॾहिं ॾिसण में ईंदो आहे, कॾहिं ग़ाइब थी वेंदो आहे। धरतीअ खां अलावा ॿियनि ग्रहनि जा बि सैटेलाइट्स आहिनि यानी चंड आहिनि जेके असां हिन टेबल में ॾिसी सघूं था। हिन टेबल में जुपिटर ऐं सैटर्न जा 67 ऐं 62 चंड ॾेखारियल आहिनि, मुश्तरी जा 67, ज़हल जा 62, पर इन मां कुझु कंफर्म न आहिनि ऐं इन खां अलावा कुझु अनकंफर्म चंड अञा बि आहिनि जेके हिन टेबल में शामिल न आहिनि। सो हिन तस्वीर खे तव्हां हिन अदद खे ईअं न सम्झो त हीउ पको अदद आहे। हीअ अदद सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाइण लाइ त केतिरे ताईं थी सघंदा आहे। नवनि अंदाज़नि जे मुताबिक़ जुपिटर जा तक़रीबन 80 चंड आहिनि ऐं सैटर्न जा तक़रीबन 82 चंड आहिनि, पर सभु कंफर्म न आहिनि। नंढड़ा ग्रह यानी एस्टेरॉइड्स शिकिल में घणो करे गोल न हूंदा आहिनि, बेशुक्ला, बेडोला, ॻोढ़ा ॻोढ़ा ऐं पटाटे जहिड़ा हूंदा आहिनि। जसामत में कुझु मीटरनि खां वठी 100 किलोमीटरनि ताईं हूंदा आहिनि। तइदाद में लखे हूंदा आहिनि पर एतिरो परे आहिनि जो दूरबीन खां सवाइ ताक़तवर दूरबीन खां सवाइ ॾिसी न सघिबो आहे। गर्दिश कंदा आहिनि पंहिंजे चौधारी यानी पंहिंजे महर जी चौधारी ऐं सिज जी चौधारी। उन्हनि जो मदार ग्रहनि जी पटी यानी एस्टेरॉइड बेल्ट आहे जेको जुपिटर ऐं मार्स जे विच में हिकिड़ी पटी आहे, उनखे चइबो एस्टेरॉइड बेल्ट चइबो आहे। इहा पटी 150 मिलियन किलोमीटर यानी 15 करोड़ किलोमीटर वेकिरी आहे। ग्रहड़ा पत्थर ऐं धातु ऐं कार्बन जूं छिपूं हूंदियूं आहिनि जेके ख़ला में सिज जी चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि। पुछड़ तारा कॉमेट्स
पुछड़ तारा बर्फ़ मिट्टी ऐं पथर जा ॻोढ़ा आहिनि जेके सिज जी चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि। शिकिल में डिघनि वारनि वारे तारे जीअं आहिनि। उन जा टे मुखी हूंदा आहिनि, मर्कज़, कोमा ऐं मिटीअ जो पुछ यानी गैस टेल या डस्ट टेल। इन जो मुंहुं सिज जी तरफ़ हूंदो आहे ऐं जॾहिं सिज जी तरफ़ वेंदो आहे तॾहिं ज़ाहिर थींदो आहे यानी चिमकंदे नज़र ईंदो आहे। जसामत में 750 मीटरनि खां वठी 20 किलोमीटर ताईं आहिनि ऐं तइदाद में 1 लख करोड़ खां मथे यानी 1 ट्रिलियन खां मथे आहिनि। इन जो मदार नेपच्यो खां पोइ कूपर पट्टी आहे यानी कूपर बेल्ट ऐं उन खां पोइ खीर धारा जो ओरट बेल्ट आहे। इन्हनि जो चक्र जो मुदो 100 साल हूंदो आहे। जेके 200 सालनि में चक्कर पूरो कंदा आहिनि उनखे असां शॉर्ट पीरियड यानी नंढे मुदे वारो चवंदा आहियूं। हेलीअ जो पुछड़ तारो हिकिड़ो ख़ासि तारो आहे जेको असांखे दूरबीन खां सवाइ बि ॾिसण में ईंदो आहे ऐं हर 76 सालनि में असां हुनखे हिकिड़ो दफ़ो ॾिसी सघंदासीं। हिनखे ॿिए दफ़े असां 2062 में ॾिसी सघूं था। खिड़ंदड़ तारा खिड़ंदड़ तारा पत्थर ऐं धातु जा ॻोढ़ा आहिनि जेके ॿाहिरीं ख़ला में तरंदा रहंदा आहिनि, उतां धरतीअ जे वायुमंडल में दाख़िल थी वेंदा आहिनि। पुछड़ तारा अंग्रेज़ी में नालो जो हिकिड़ो कोन्हे, अञा अंग्रेज़ी में नाला टे आहिनि। जॾहिं उहे अञा ख़ला में हूंदा आहिनि त इनखे मेटेरॉइड चइबो आहे। पोइ जॾहिं वायुमंडल में अची यानी ज़मीन जे एटमॉस्फेयर में अची वेंदा आहिनि ऐं उते ॿरी पवंदा आहिनि, दुखी पवंदा आहिनि गाठ जे करे, त उन्हनि खे मेटियोर चइबो आहे। उन खां पोइ जॾहिं ज़मीन ते किरी पवंदा आहिनि त उनखे मेटेओराइट चइबो आहे। सिंधीअ में उनखे किरियल शाहाबी साकिब या शाहाबी पत्थर चइबो आहे। अक्सर इन्हनि मां हवा में सड़ी भस्म थींदा आहिनि ऐं रुॻो रख ज़मीन ते किरंदी आहे, पर साल में 500 खनि शाहाबी पत्थर बि ज़मीन ते किरंदा आहिनि। छो त इहे शूट कंदा आहिनि या तेज़ी सां हलंदा आहिनि ऐं ॿरंदड़ हूंदा आहिनि, उन जे करे उनखे शूटिंग स्टार चइबो आहे। ऐं इहे गॾु बि घणेई किरी सघनि था फुहारे जी सूरत में या मींहं जी सूरत में, उनजे करे उनखे मेटियोर शावर यानी शाहाबी फुहारो ऐं शाहाबी मींहुं बि चइबो आहे। सभु आसमानी जिस्म मुसलसल सिज जे चौधारी ऐं पंहिंजे महवर जी चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि। सैटेलाइट जेके हूंदा आहिनि उहे ग्रहनि जे चौधारी बि गर्दिश कंदा आहिनि या जंहिं बि आसमानी जिस्म जा सैटेलाइट आहिनि उन आसमानी जिस्म जी चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि। हीअ असां ॾिसूं पिया था, चंड जेको सैटेलाइट आहे उहो धरती जी चौधारी बि गर्दिश करे पियो थो ऐं धरती सिज जी चौधारी बि गर्दिश करे पई थी ऐं पंहिंजे महवर जी चौधारी बि करे पई थी। चंड बि पंहिंजे महवर जी चौधारी बि गर्दिश कंदो आहे। असां इहो ॾिठो त सभिनी आसमानी जिस्मनि जा मदार बेज़वी आहिनि ऐं जंहिंजो मर्कज़ विच खां हटियल आहे, विच में कोन्हे। असां इहो बि ॾिठो त सिज हिकु हंधि बीठल न आहे, सिज हिकु पुछड़ त्यारे जियां हरकत में आहे ऐं सॼे निज़ाम शमसी खे पाण सां गॾु खयो पियो वञे। मसनूई सयारा इंसान जा जोड़ियल आसमानी जिस्म आहिनि जेके कंहिं कुदरती आसमानी जिस्म जी चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि। मसनूई सयारा जा टे हिसा हूंदा आहिनि, उनजी बॉडी जंहिंखे असां बस चवंदा आहियूं, सोलर पैनल जंहिंमां तवानाई हासिल थींदी आहे ऐं एंटीना जेका कम्युनिकेशन जो कमु कंदी आहे। लॉन्च सिस्टम हूंदो आहे जंहिंजे वसीले रॉकेट सां ॿधी कैप्सूल में विझी इनखे मदार में मोकिलिबो आहे। मसनूई सयारे जा टे मुख्य सिरिश्ता हूंदा आहिनि जंहिंमें राब्ते जो सिरिश्तो, धिकण वारो सिरिश्तो यानी प्रोपल्शन सिस्टम ऐं तवाने वारो सिस्टम यानी पावर सिस्टम हूंदो आहे। मसनूई सयारनि जा आम कम ऐं मक़सद आहिनि ॾोराहो मवासिलाती कम यानी टेलीकम्युनिकेशन, टीवीअ जा सिग्नल ब्रॉडकास्ट करणु यानी टीवी सिग्नल ब्रॉडकास्टिंग, ज़मीन जूं हालतूं मालूम करणु अर्थ इमेजिंग, मौसम जी अॻकथी करणु वेदर फोरकास्टिंग, सामूंडी ऐं हवाई सफ़र में मदद करणु यानी रस्ता ॾेखारणु नेविगेशन, फ़ौजी ऐं सियासी मक़सद पॉलिटिकल एंड मिलिट्री पर्पसेस ऐं साइंसी तहक़ीक़ करणु साइंटिफिक रिसर्च। मसनूई सयारा हर वक़्तु ज़मीनी स्टेशन सां कंट्रोल कया वेंदा आहिनि। लॉन्च खां वठी लॉन्च सिस्टम जेको हूंदो आहे उहो ज़मीनी स्टेशन सां राब्ते में हूंदो आहे, हुन सां कंट्रोल थींदो आहे। उन खां पोइ जॾहिं मसनूई सयारो मदार में पहुची वेंदो आहे तॾहिं ज़मीनी स्टेशन सां यानी ग्राउंड स्टेशन सां कंट्रोल थींदो आहे। उहो मरकज़ी कंट्रोल सां यानी मिशन कंट्रोल सेंटर सां ॿधल हूंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ तनसीबात सां बि उनजो तालुक़ु हूंदो आहे। मसनूई सयारा मुख़्तलिफ़ मदारनि में घुमंदा रहंदा आहिनि जंहिंमें लो अर्थ ऑर्बिट
मीडियम अर्थ ऑर्बिट ऐं हाई अर्थ ऑर्बिट्स आहिनि ऐं उन खां हिकिड़ा जियो स्टेशनरी मदार हूंदा आहिनि। जियो जो मतिलबु आहे ज़मीन ऐं स्टेशनरी जो मतिलबु साकिन। जियो स्टेशनरी मदार वारा सयारा ज़मीन तां हिकु हंधि बीठल नज़र ईंदा आहिनि ऐं पंहिंजो हिकु चकर 24 कलाकनि में पूरो कंदा आहिनि। इन्हनि खे जियो सिंक्रोनस चइबो आहे। कम जे लिहाज़ सां मसनूई सयारनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि, जीअं मौसमियाती यानी वेदर सैटेलाइट्स, मवासिलाती यानी कम्युनिकेशन सैटेलाइट्स, ज़मीन जे मुशाहिदे वारा यानी अर्थ ऑब्जर्वेशन सैटेलाइट्स, जहाज़रानी ऐं सामूंडी सफ़र में मदद ॾियण वारा यानी नेविगेशन सैटेलाइट्स ऐं साइंसी सैटेलाइट्स यानी साइंटिफिक सैटेलाइट्स। सैटेलाइट टेक्नोलॉजी जे ज़रिए सॼी दुनिया में किथे बि कंहिं बि माण्हू या शइ, मोटर कार, सामूंडी जहाज़ या हवाई जहाज़ जी मौजूदगीअ जो बिल्कुलु सही मौजूदा हंधि मालूम करण खे ग्लोबल पोज़ीशनिंग चइबो आहे ऐं उन में जेको सिस्टम इस्तेमालु थींदो आहे उनखे ग्लोबल पोज़ीशनिंग सिस्टम चइबो आहे। ग्लोबल पोज़ीशनिंग सिस्टम यानी GPS जा 3 अहम हिस्सा हूंदा आहिनि: सैटेलाइट, रिसीवर ऐं ज़मीनी स्टेशन। सैटेलाइट सिग्नल वठी वापसि मोकिलींदो आहे ऐं सैटेलाइट वापसि अचण जे वक़्त जो तख़मीनो लॻाए उन वक़्त जे ज़रिए मुफ़ासिले जो हिसाब कंदो आहे। रिसीवर मां सैटेलाइट ते वापसि वेंदो आहे उहो सिग्नल। GPS जा अहम कम आहिनि लोकेशन यानी मौजूदगीअ जे जॻह जो तयन। इन लोकेशन जे करे असां रेस्क्यू ऑपरेशन में GPS खे इस्तेमालु करे सघूं था। ॿियो कमु आहे नेविगेशन यानी हिकु जाइ खां ॿी जाइ ताईं रस्तो ॾेखारणु, सूंहें वारो कमु करणु। इन में भली चाहे असां कार में हुजूं, हवाई जहाज़ में हुजूं या पाणीअ जे जहाज़ में हुजूं या भली खणी पंधु हुजूं, पर GPS जा नक्शा असांखे हिकु जाइ खां ॿी जाइ ताईं पहुचाइण में मदद कनि था। ट्रैकिंग मतिलबु पीछो करणु, कढ लॻणु, पोयां लॻणु या पेरो खणणु। ट्रैकिंग जे मदद सां असां गाॾियुनि खे चोरीअ खां महफ़ूज़ रखी सघूं था ऐं गाॾियुनि जे अचण जी ख़बर रखी सघूं था। ऐं वॾियूं वॾियूं कंपनियूं जेके गाॾियूं हलाईंदियूं आहिनि, जेके मतिलबु ट्रांसपोर्ट कंपनियूं हूंदियूं आहिनि, उहे हिकिड़े ऑफिस में वेही पंहिंजी सभिनी गाॾियुनि जो ख़बर रखी सघंदियूं त इहे गाॾियूं मतिलबु कंहिं महिल ऐं किथे मौजूदु आहिनि। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।